बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु मुहम्मदिन व अला आलिहि तय्यबीन ताहिरीन। असां पहिरियों इन खां पहिरीं गुज़िरियल लक़ब मौला मुंडी ज़कातम ॾेई छॾी। उन खां अॻियो लक़ब आहे मौला जो सखावत ऐं शुजा सां गॾु जंहिं पंहिंजे उलूम ऐं मारिफ़ में वक़्ति नज़र सां कमु वरितो उनखे पाए तहक़ीक़ ताईं पहुचाइण वारा अली इब्न अबी तालिब आहे। छो जो दुनिया जेतिरी बि आहे उहा उजूल पसंदि ऐं जल्दबाज़ तकड़ी आहे ऐं वक़्त खां पहिरीं समरो चाहींदा आहिनि, लेकिन अली फ़रमायो त आउं मुजतनी समरा न आहियां, वक़्त खां पहिरीं समरो नथो चाहियां। छो जो जेकॾहिं मुजतनी समरा ऐं जल्दबाज़ उजूल पसंदि इंसान जेको बि समरो चाहींदा आहिनि उहो समरो पंहिंजी झोलीअ में अली अलैहिस्सलाम फ़रमाइनि था न वेंदो आहे, उहो कंहिं ग़ैर जी गोद में ईंदा आहिनि। पंहिंजे सब्र, पंहिंजे हिल्म ऐं पंहिंजी बुरदबारी सां उन पाए तहक़ीक़ ताईं पहुचाइण वारा सखावत ऐं शुजा सां गॾोगॾु जेको आहे सो उन्हनि सभिनी उमूरनि खे ऐं कमनि खे, इस्लामी उमूरनि खे पाए तहक़ीक़ ताईं पहुचाइण वारो अली इब्न अबी तालिब जी ज़ात आहे। असांजे दिलनि में वलीद जे क़त्ल खां बदर जे ऐं उमर बिन अब्दवद जे क़त्ल खां खंदक जी यादि ताज़ी रखाइण वारा अली इब्न अबी तालिब आहे। केतिरनि ई जंगजू बहादुरनि खे तियां पांचो कराए छॾाइण वारा बि अली इब्न अबी तालिब आहिनि। बहादुरनि जे हलक में अटकिजी वञण वारा ऐं बहादुरनि जेको आहे सो जॾहिं मुक़ाबले में आया त अहिड़ो फ़रार थिया ऐं जॾहिं अली अलैहिस्सलाम उन्हनि जो पीछो कयो त नतीजे में उन्हनि पंहिंजो लिबास पे लाहे छॾियो ताकी अली अलैहिस्सलाम पंहिंजे चश्मनि खे बंदि करे ऐं गुज़री विया ऐं उनखे अफ़ु करे छॾियऊं। उहो अली इब्न अबी तालिब जी ज़ात आहे। वल्हम्दुलिल्लाह।